नासिर चंबड़ वेझो हादसे में एक जणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था अशरफ मंगरियो खां। जी अशरफ। जी बिल्कुल अफ़सोस वाक़े का आगाह कंदो हलां त टंडोला चंबड़ बाईपास ते मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर सबबि हिकु ॼणो फौत आहे, 2 औरतूं ज़ख़्मी थी वियूं, जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो। टंडोला चंबड़ बाईपास ते कोड़ो दाड़ियाल लिंक रोड वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ट्रक में खौफ़नाक टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मौके ते फौत थी वियो, 2 औरतूं सख़्तु ज़ख़्मी थी वियूं। चंबड़ टंडोला बाईपास हादसे जे नतीजे में चंबड़ वासी 28 वरनि जो हरचंद कोहली फौत थी वियो आहे, जॾहिं त 2 औरतूं अमरी ऐं शक्ता कोलाणी जेके आहिनि कुझु सख़्तु ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि फौती मड़े ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल टंडोला मुंतक़िल कयो आहे। फौती हरचंद कोहली ऐं ज़ख़्मी 2 औरतूं अमरी ऐं शक्ता कोहली जेके आहिनि चंबड़ वेझो चंबड़ तालुके जे कराची होटल लॻो ॻोठ मालिक लंजवाणी जे रहवासी ॿुधाया था वञनि, ऐं जेके फौती जेको आहे उनजो लाश जेको आहे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद जेको सो वारसनि हवाले कयो वेंदो। ऐं जेको नौजवान हरचंद कोहली जेको आहे रोड हादसे में पंहिंजी ज़िंदगी जंग हाराए वेठो आहे। जी।